बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन आहियां लैला निसार ऐं तव्हांखे मुहर्रमुल हराम जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में भली कार चवां थी। नाज़रीन जॾहिं असीं मुहर्रमुल हराम जे इन महीने जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं ख़ुसूसी तौर ते 9 या 10 मुहर्रम जी त दिलि असांजो भरिजी ईंदो आहे ऐं ॾाढो भारी थी वेंदो आहे जॾहिं असीं सोचूं पिया या उहे मंज़रनामा विजुअलाइज़ कयूं था त तॾहिं बि असांजो दिलि भरिजी अचे थो, अफ़सरदा थी वञूं था, ग़मगीन थी वञूं था। ईअं असीं हीउ समूरो महीनो ईअं गुज़ारींदा आहियूं ऐं जॾहिं उन मंज़रनामे जो सोचूं था मैदान करबला जी ऐं उनायल ॿारनि जी जॾहिं ॻाल्हि अचे पई या मैदान करबला जी अञा असीं वधीक मख़सूस तौर ते ॻाल्हि कयूं पिया, गर्मी, उस, तपिश ऐं उहा उञ ऐं एतिरो सब्र बर्दाश्त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आले मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वठी हुजी सघे थो। ऐं एतिरी बर्दाश्त एतिरो सब्र शायदि ई कंहिं वटि हुजी सघे थो। ऐं वधीक आउं इहो बि ऐड कंदी हलां त जेकॾहिं असीं करबला जी जॾहिं ॻाल्हि कयूं पिया, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॻाल्हि कयूं पिया त काफ़ी कुझु आहे उन्हनि वटां सिखण जे लाइ ऐं असांजी त उहा औक़ात ऐं हैसियत न आहे पंहिंजो पाण खे छा उन्हनि सां असीं कंपेयर कयूं, छा मवाज़ना कयूं। असां त उन्हनि जहिड़ा बिल्कुलु थी बि कोन सघूं पिया, पर जॾहिं सिखण जी ॻाल्हि अचे थी त हुननि जी समूरी ज़िंदगी हिकु सबक़ु आहे समूरी इंसानियत जे लाइ। हीउ महीनो मुसलमान त मल्हाईंदा आहिनि, ग़म जो इज़हार कंदा आहिनि, पर जीअं त चयो वेंदो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम काफ़ी रिवायतुनि में अचे थो, वधीक मूंसां एक्सपर्ट्स में मौजूदु आहिनि, उन्हनि खां बि असीं पुछंदासीं त कहिड़ा वाक़िया हुजनि था ऐं करबला जे वाक़िए खे बि जेकॾहिं कंसाइज़ली असांजे नाज़रीन जे आॾो रखी सघनि। ऐं जॾहिं आउं बहरहाल सबक़ जी ॻाल्हि कयां पई त सबक़ु सिखण जे लाइ तमामु घणो असांखे मिली सघे थो उन्हनि वटां, जेको सब्र उन्हनि कयो पए, बर्दाश्त कयो पए, पंहिंजे दुश्मननि सां हू कीअं हलंदा हुया। जॾहिं ॻाल्हि कई वेंदी आहे हज़रत हुर जी, पहिरियों त हू जंहिं यज़ीदी फ़ौज जा हुया, कमांडर हुया ऐं उनखां बाद में कीअं उन्हनि हिकिड़ी राति में जन्नत जेको आहे पंहिंजे नाव करे छॾी हुई, जेको एहतराम जी इज़त उनजी जनाब फ़ातिमत ज़हरा जी दिलि में हुई ऐं उनजे नतीजे में बाद में जॾहिं हू उन्हनि ख़ैमनि जी तरफ़ वधनि था जिते इमाम हुसैन ऐं हुनजी समूरी फैमिली हुजे थी या समूरा उन्हनि जा साथी हुजनि था, त छा उहो मंज़रनामो आहे जॾहिं असीं उहे क़िसा ॿुधूं था या पढ़ूं था त असांजे जिस्म जा वार उभा थी वञनि था। ऐं काफ़ी मूंखे त हिन वक़्तु मूंखां लफ़्ज़ बि कोन निकिरंदा त उन समूरे क़िसे खे बयानु कीअं कयां। ज़ाहिर असां पंहिंजे उलमाए करामनि खां ॿुधंदा अचूं था, कुझु रिवायतूं जॾहिं असीं पढ़ूं पिया, पाण मुतालुफ़ जॾहिं असां कयूं पिया त पोइ वधीक ॼाण थिए थी, ख़बर थिए थी त आख़िर छा थियो हुयो। ऐं जॾहिं नाज़रीन उन्हनि क़िसनि खे असां क्लोज़ली एनालाइज़ बि कयूं था न त तॾहिं बि असां ॾाढो हिकिड़े शॉक सरप्राइज़ में हलिया वञूं त एतिरी बर्दाश्त, एतिरो सब्र आख़िर किथां अची सघे थो। सो हिन वक़्तु असीं हिन ट्रांसमिशन में ख़ुसूसी तौर ते इहे ई सभु क़िसा तव्हांजे आॾो रखंदासीं त 9 मुहर्रमुल हराम ते ख़ुसूसी तौर ते छा थियो हुयो। ज़ाहिर 9 मुहर्रमुल हराम ते शहादतुनि जो सिलसिलो शुरू थियो हुयो ऐं सभ खां पहिरियों सहाबाए कराम शहादतूं उन्हनि जूं थियूं हुयूं ऐं उन्हनि खां बाद में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जॾहिं ॻाल्हि अचे थी, तव्हां हिन वक़्तु जेके असांखे ॾिसी रहिया आहियो सभु काफ़ी औलादुनि वारा हूंदव ऐं सभ खां पहिरीं इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजी औलाद जी क़ुर्बानी ॾिनी, पंहिंजी औलाद खे मोकिलियो ऐं हुननि जी शहादत थी पई। त उहो बि हिकिड़ो ॾाढो क़िसो आहे जॾहिं हू हज़रत अली अकबर खे मोकिलनि था शहीद थियण जे लाइ त हुननि जे पोयां वञनि था ऐं पोइ हज़रत अली अकबर खे अहसासु थिए थो, पोयां ठप ठप जो आवाज़ु अचे थो त हुन चवनि था त बाबा मां त तव्हां खां मोकिलाए वरितो आहे, तव्हां छो मुंहिंजे पोयां अचो था। त पोइ हुननि खे चवनि था त हज़रत अली अकबर, जेकॾहिं तुंहिंजो बि को जवान पुटु हुजे हा त पोइ तोखे अहसासु थी हा त छा उहो जज़्बो हुजे थो या छा उहे फीलिंग्स हुजनि था। ज़ाहिर तव्हां सभु औलाद वारा आहियो ऐं तव्हां हिन ॻाल्हि खे, जेके औलाद वारा हुजनि था हिन ॻाल्हि खे यकीनी तौर ते अञा वधीक उन लेवल ते सम्झी सघनि था। सो अहिड़ा ई ॿिया खोड़ क़िसा आहिनि दुश्मननि सां हुननि जो कहिड़ो सुलूक हूंदो हुयो ऐं उनखां बाद में जेको शहादत जो सिलसिलो शुरू थियो आहे। बहरहाल 7 मुहर्रम ते पाणी बंदि थिए थो ऐं उनखां अॻु में 2 मुहर्रम ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला पहुचनि पिया। उनखां पहिरियों बि काफ़ियुनि जॻहियुनि तां हू थींदा अचनि था, असां जेके उलमाए कराम मौजूदु आहिनि उन्हनि ते वधीक सुठे नमूने सां रोशनी विझी सघनि था। सो 7 मुहर्रमुल हराम ते पाणी बंदि थिए थो ऐं कुझु रिवायतुनि में अचे थो त उते ॿारनि जूं रड़ियूं जेके आहिनि उहे गूंजंदियूं आहिनि पयूं, छो त एतिरो उन्हनि जो मुंहुं ख़ुश्क थी वेंदो आहे, ज़बान एॾी ख़ुश्क थी वेंदी आहे। सो शहादतुनि जे दौरान बि हुननि खे पाणी जो हिकिड़ी असीं चऊं त ड्रॉप बि नसीब न थिए पियो। पर समूरी तारीख़ खे जॾहिं असीं ॾिसूं था, समूरे हुननि जे क़िसनि खे जॾहिं ऑब्ज़र्व कयूं था त अगेन सिखण जे लाइ असां समूरी इंसानियत जे लाइ घणो कुझु हुजे थो।